हैदराबाद में अंजुमन ताजरान कासमाबाद तरफा कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई। अंजुमन ताजरान कासमाबाद तरफा पकोड़ा स्टॉप खां पूनम चौक ताईं महबूब अबड़ो, असलम निर्वान, सलाहुद्दीन गौरी, डॉक्टर सईद मेमण, मोहम्मद अली राजपूत ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। रैली में साजिद सोलंकी, नबी बख्श अबड़ो, डॉक्टर निज़ाम जमाली, मोहम्मद हारून समेत मुख़्तलिफ़ दुकानदारनि बि शिरकत कई। उन मौके ते अॻवाणनि चयो त कश्मीर पाकिस्तान जो अणटुट हिसो आहे, हिकु ॾींहुं कश्मीर पाकिस्तान जो हिसो बणिजंदो। हुननि चयो त कश्मीर में भारतीय सरकार रियासत दहशतगर्दी ज़रिए हज़ारें कश्मीरियुनि खे शहीद कयो आहे, पर आलमी ज़मीर अञा ताईं सुजाग नाहे थियो। हुननि चयो त कश्मीर में थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी कश्मीरियुनि खे आज़ादी ॾियारी वञे। फरवरी कश्मीर में थींदड़ ज़ुल्म ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ एहतियात जो ॾींहुं आहे। असां 5 फरवरी ते सॼे पाकिस्तान, सॼी दुनिया जा अॼु कासमाबाद जा रहवासी, सिंध जा रहवासी उन ज़ुल्म ऐं कश्मीर में थींदड़ तशद्दुद जे ख़िलाफ़, हड़तालुनि जे ख़िलाफ़ सरापा एहतियात आहियूं। अंजुमन ताजरान कासमाबाद तहलके तरफा, कासमाबाद आलशाब की एसोसिएशन तरफा भरपूर एहतियात किया वियो आहे ऐं सॼी सिंध खे सॾु ॾियूं, कासमाबाद जे दुकानदारनि खे सॾु ॾियूं, सभिनि ज़ुल्म ज़्यादती के ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कयो ताकि कश्मीर में थींदड़ ज़ुल्म ख़त्म थिए। पाकिस्तान जिंदाबाद, अंजुमन ताजरान कासमाबाद जिंदाबाद। भाईजान, इज़हार यकजहती के लिए महबूब अबड़ो भाई ने जो कासमाबाद से रैली निकाली है, ये पूरे पाकिस्तान में आज कश्मीरी आवाम के लिए 5 फरवरी को रैली निकाली जाती है। 72 साल से कश्मीर में होने वाले जुल्म के ख़िलाफ़ ये आवाम जो है ना एकजुट हो चुकी है और इंशाअल्लाह ताला जब तक कश्मीर आज़ाद नहीं हो जाएगा, पाकिस्तानी आवाम और पाकिस्तानी आर्मी। औज़ु बिल्लाहि मिनश शैतान, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असी आलमी बरादरी के बुधाइण था चाहियूं त जेको इंडिया, जेको भारत जेको आहे उहो कश्मीर में रतजान करे पियो, त हुन लाइ असांखे मुसलमान जेका कश्मीरी भाई ज़ुल्म में त उहो ज़ुल्म ख़तमु कयो वञे ऐं कासमाबाद जे महबूब अबड़ो साहब जेको शॉपकीपर एसोसिएशन आहे, अंजुमन ताजरान सिंध जा, उन्हनि रैली कढी आहे ऐं असीं उमेद था करियूं त आलमी बरादरी हिनखे ॾिसंदी ऐं इहो ज़ुल्म बंदि थींदो ऐं कश्मीर आज़ादु थींदो। अॼु 5 फरवरी आहे। पूरे पाकिस्तान जी आवाम कश्मीर सां यकजहती जो अॼु ॾिहाड़ो आहे। जेको कश्मीर में ज़ुल्म पियो थिए, जेका बर्बरियत थिए पई पोड़नि पकनि सां, बुज़ुर्गनि सां, ॿुढनि सां, जेका नाजाइज़ियूं खून जी होली खेॾी पई वञे, उन जे ख़िलाफ़ कासमाबाद मज़दूर बि जेको आहे सरापा एहतजाज आहे। असां पाक आर्मी खे गुज़ारिश कंदासीं, अगरि असांखे इजाज़त ॾियनि त असां बॉर्डरनि ते बि उन्हनि सां गॾु शाना बशाना कश्मीर जी आज़ादी जे लाइ खुले में ॾेई बीहंदासीं। पाकिस्तान जिंदाबाद।